अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भली कार ख़बर शामिल कंदासीं। नौशारो फ़िरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी नौशारो फ़िरोज़ में बदअमनी चोट ते चढ़ियल मोटरसाइकिलूं चोरी थियण, फुर्जी वारदातुनि ऐं माण्हुनि खां रोक रक़म खसिजण जो सिलसिलो रुकिजी न सघियो। सहाफ़ी कासिम इसराण जे घर मां ॿकरियूं चोरी थियण ऐं सहाफ़ी मुश्ताक मरीअ जे भाइटे खां हथियारबंदनि ॾींहुं ॾिठे जो मोटरसाइकिल फुर थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब नौशारो फ़िरोज़ जा सहाफ़ी सरापा एहतजाज जी अॻुवाणी प्रेस क्लब जो सीनियर नायब सदर यूनिस राजपर, यूसुफ मंगी, सुहेल राजपर, खादम मरी, कासिम इसरान, खादम सियाल, शाहिद खानज़ादा, शहरियार जोकियो, अरशाद अब्बासी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हिननि जो चवणु हो त 2 महीना गुज़रण बावजूद बि पुलिस ॾोहारनि खे गिरफ़्तार नाहे कयो, न ई फुर थियल रोक रक़म ऐं मोटरसाइकिलूं वापसि कराए सघी आहे। जॾहिं त कुझु अरसो अॻु सहाफ़ी शाहिद चन्ना जे घर ॿाहिरियां मोटरसाइकिल चोरी थी ऐं सहाफ़ी कासिम इसरान खां पिणु रोक रक़म फुर ऐं संदसि ॻोठु ख़ुदा बख़्श मां राति जे वक़्तु ॿकरियूं चोरी थी वयूं। जॾहिं त मुश्ताक मरी, अली नवाज़ सोलंकीअ जूं फुर थियल गाॾियूं पिणु वापसि न थी सघियूं आहिनि। हिननि आला ऐलान कयो आहे त फुर थियल मोटरसाइकिलूं ऐं रोक रक़म वापसि कराई वञे। ॿी सूरत में DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशहरो फ़िरोज़ आॾो सख़्तु एहतजाज कयो वेंदो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ TV।